लाड़काणे में नाफरमान पुट पंहिंजे पीसनि पीउ खे घर मां कढी छॾियो। इलाहाबाद कॉलोनी जे रहवासी 85 वर्षनि जे पीसनि गुलाम मोहम्मद मशहूरी पंहिंजे पुट ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त संदसि पुटु चवे पियो त हुनजे घर मां निकिरी वञा। लाड़काणे प्रेस क्लब अॻियां दाहींदे संदसि चवणु हो त हुनजो पुटु पुलिस सरकार ताजमहल मशहूरी संदसि ज़मीन ते कब्ज़ो करे खेसि घरां निकिरण जो चई छॾियो आहे। हुन आला अमलदारनि खां इंसाफ़ जी अपील कंदे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। मूंखे घर में अचणु नथो ॾिए, बनी ते कब्ज़ो मुंहिंजी ॾेढी जरे पा खुलई, खावां छा ना कयां, मूंखे रुपयो बि न ॾिए हिकिड़ो सजनो। मां सकाए जा कपिड़ा पाराया मान, पोइ बि मूंखे मारे थो ज़ोरी फड़े थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।